ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। ठारूशाह में वार्ड नंबर 4 मंगी मोहल्ले के रहवासी पोहरियत इब्राहिम पंवर मीडिया आडो दाह ॾींदे चयो आहे त आऊं ॾखण जो कमु कंदड़ आहियां। मूंखे ॻोठ सखीदाद वाही जे वॾेरे अब्दुल कयूम पीरज़ादे ऐं उन जे नौकर माशूक मंगी कमु कराइण जे बहाने घुराए कमरे में बंदि करे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो आहे। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर अरहरेनो सोलंगी मूजिबि हुन चयो त आऊं दिलि जो मरीज़ आहियां। मूंसां वॾेरे ऐं हुन जो नौकर ज़ुल्म कयो आहे। हुन आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वॾेरे अब्दुल कयूम पीरज़ादे उन जे नौकर माशूक मंगीअ खां तहफ़ुज़ ॾेई हुननि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।